ईरान हादसे में शहीद थियल वारहेवासी ज़ाइरीन मिसमात नसीम अख्तर ख्वावड़ ऐं मुंतज़िर मेहदी जा मड़ वारे पहुचण बाद शहीदनि जी जनाज़े निमाज़ 8 बजे हाई स्कूल वारे में अदा कई वई। अलबदर पब्लिक स्कूल शागिर्दनि तरफ़ां पंहिंजे क्लास फेलो शहीद मुंतज़िर मेहदी के सलामी ॾिनी वई। ज़ख़्मी वारहेवासी राबेल फरीद ख्वावड़ शदीद ज़ख़्मी हुजण जे करे ईरान जी अस्पताल में इलाज हेठि आहे। रोड हादसे में शहीद थी वियल वारहेवासी ज़वार 16 साला मुंतज़िर मेहदी ख्वावड़ ऐं मिसमात नसीम अख्तर ख्वावड़ जो मड़ जेकबाबाद खां हुकूमत जी सख़्त पहिरे ऐं सिक्योरिटी में वारे शहर वारसन ताईं पहुचायो वियो। मैयत वारे शहर पहुचण वक़्तु सॼे शहर अंदरि सोग वारो माहौल छाइजी वियो। जनाज़े निमाज़ वारे सरकारी स्कूल में अंदरि अदा कई वई। जनाज़े में शहर जे सियासी समाजी साथी दुकानदारनि वारिसनि वॾे अघ में शिरकत कई। शहीद थी वियल 16 साला मुंतज़िर मेहदी जे क्लास फेलो अलबदर स्कूल जे शागिर्दनि तरफ़ां सलामी पिणु पेश कई वई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।